जिए सिंध, जिए लतीफ़, जिए असांजे हक़ परस्त जदोजहद, जियनि असांजा ॻोठ, जियनि असांजूं बनियूं, जियनि असांजा सबाजड़ा माण्हू, जियनि असांजा फ़सुल, वण टिण ॿूटा, वण टिण ॿूटनि, पखियुनि, मोरनि, बाग़नि जी ॻाल्हि कंदे रूह रोई थो पए। तव्हां मां केतिरनि ई ग्रीन कॉलर क्राइम न ॿुधो हूंदो, न पढ़ियो हूंदो, पर तव्हां मां केतिरनि न बल्कि सभिनी बादलनि सां मोहबत कई हूंदी। उहे मोरनि जे नाच खे ॾिसी ज़रूरु मुर्किया हूंदा। उहे ॿनियुनि सां, पंहिंजे ॻोठनि सां, पंहिंजे नंढपण जे यादनि सां, पंहिंजे बाग़नि सां, पंहिंजी साफ़ शफ़ाफ़ आज़ाद छुड़वाग छेगरिन हवाउनि सां इंतिहा जी मोहबत कंदा हूंदा। हीअ ॾिसो, हिते घर आहिनि, हिते आबादियूं आहिनि, उते हीअ भठा ठाहिया विया आहिनि। हीअ भठा जेके ज़हर उगाचे रहिया आहिनि पंहिंजे मुंहं मां, हीअ असांजी उहा शफ़ाफ़ हवा आहे, उन में कीअं गदलाण फैलाए रहिया आहिनि ऐं इहो तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था। हुकूमतूं जेके सफ़ा गेरनि निंडनि में आहिनि, जिन खे बसि पंहिंजो पैसो ठाहिणो आहे, पंहिंजा भभ भरणा आहिनि, इन्वायरमेंट वारा खाता बि न ॼाण कहिड़ी निंड सुतल आहिनि। तव्हां हे ॾिसो, हे छा थी रहियो आहे, केॾो ज़ुल्म आहे हितां जे मासूम माण्हुनि सां, हितां जे मोरनि सां, हितां जे पखियुनि सां, हितां जे बाग़नि सां। हिते केतिरा ई भठा ठाहिया विया आहिनि। हीअ जेको भठो आहे उहो मालिक पठान जो आहे। हीअ हितां जो रहाकू न आहे, हीअ धारियो माण्हू आहे, हीअ पठान आहे ऐं हिन धारीअ अची हिते असांजी इन्वायरमेंट सां जेके खेल कया आहिनि, जेके मोतमार शयूं हिते हलाए रहियो आहे। हिते लुंडा जो कपिड़ो तव्हांखे नज़र अचे पियो, हिते प्लास्टिक जूं जुतियूं साड़ियूं वञनि थियूं ऐं हिते जेके शापर्स आहिनि, जेके थेलियूं आहिनि, जेके इन्वायरमेंट लाइ सफ़ा मोतमार आहिनि, उहे हिते हलायूं ऐं साड़ियूं वञनि थियूं। हिते इहे ॻाल्हाइण जहिड़ा न आहिनि। जेकॾहिं मां हींअर हिननि वटि वञा, हिननि सां ॻाल्हायां, हिननि सां ॻाल्हियूं कयां ऐं इन्वायरमेंट बाबति या हितां जे माण्हुनि बाबति हितां जे बाग़नि बाबति, त पोइ तव्हांखे ख़बर आहे हीअ छा कंदा। हीअ उन ई टाइम खे मोतमार धमकियूं ॾींदा, छो जो उहो हितां जा माण्हू अॻु में करे चुका आहिनि। हिननि सां ॻाल्हाइण जी कोशिशि, हिननि सां ॻाल्हियूं करण जी कोशिशि। दोस्तो, तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिन मां जेको धुओं निकिरे पियो उहो कारे रंग जो आहे। असां हिननि खे चयो हुयो, असां हिननि खे रिक्वेस्ट कई हुई हितां जे माण्हुनि गॾिजी त महिरबानी करे तव्हां असां ग़रीबनि ते, असां मिसकिननि ते, असां बोझ माण्हुनि ते हिकिड़ो थोरो कयो त तव्हां जेको आहे उहो ज़िगज़ैग टेक्नोलॉजी लॻायो। उन सां तव्हांखे फ़ाइदो थींदो, उन सां असांजी जेका एनवायरमेंट आहे उहा बि बची वेंदी। तव्हां हीअ छा करे रहिया आहियो? हिते जेको आहे, हितां असांजे मौसम खे तव्हां बिगाड़े रहिया आहियो, हितां असांजे हवाउनि सां तव्हां खेॾे रहिया आहियो। हिते असांजे बाग़नि में 250 मोर आहिनि, जेके तव्हां वेंदो त तव्हांखे ॾिसण में ईंदा। उन्हनि मोरनि जी ज़िंदगी सां जेको तव्हां खिलवाड़ कयो आहे, उन खां बहितर न आहे त तव्हां विचो रस्तो कढो। उहो विचो रस्तो इहो आहे त तव्हां ज़िगज़ैग टेक्नोलॉजी लॻायो, पोइ भली तव्हांजा भठा पिया हलनि, पोइ इन्वायरमेंट खे बि एतिरो जेको आहे उहो नुक़सानु न थींदो। ऐं हीअ ॾिसी रहिया आहियो तव्हां कीअं किचिरो खणी पिया वञनि। इन में प्लास्टिक जी जुतियूं आहिनि, इन में कपिड़ो आहे ऐं हिकिड़ो पठान जो कयो हो मुंहिंजी तरफ़ अची रहियो आहे हींअर। हीअ ॾिसो, हीअ जेके आहिनि उहे हिते भठा आहिनि ऐं हिन तरफ़ ई घर आहिनि ऐं भर में साम्हूं असांजा बाग़ आहिनि, बनियूं आहिनि ऐं ॻोठ आहिनि ऐं केतिरा ई ॻोठ आहिनि। हिते का थोरी इंसानी आबादी न आहे जंहिंखे नुक़सानु पहुचे। इहो चयो वियो हो त जेके तव्हां भठा लॻाईंदो उहे 2 किलोमीटर परे हूंदा इंसानी आबादी खां, फसलुनि खां, पर हिते त ॻोठनि जे घरनि जी हंज में, अंगणनि जे भर में इहे भठा लॻाया विया आहिनि। सही सिधी दादागिरी कई वई आहे। तव्हां वटि जेकॾहिं को अहिड़ो इदारो इन्वायरमेंट वारो या हुकूमत वारो या सिहत खाते वारो, मौसमियात वारो, प्लीज़ उन्हनि खे मैंशन कयो, उन्हनि ते लिखो हीउ मसिलो मुंहिंजे ॻोठ जो न आहे, हीउ मसिलो सिंध जो आहे। हीअ मसिलो जेको आहे उहो सिंध जे शफ़ाफ़ आसमान खे कारनि बादलनि सां ढकण जो आहे। हीअ मसिलो जेको आहे उहो असांजे जियापे जो आहे।
हीअ जिते मां हींअर बीठी आहियां उहा देह बुरड़ा आहे। टरू मोहम्मद खान ऐं शेख बिरकियो यूनियन काउंसिल आहे। टरू मोहम्मद खान ज़िलो टरू मोहम्मद खान आहे। शेख बिरकियो यूनियन काउंसिल आहे। उते इहे भठा जेके आहिनि उहे हली रहिया आहिनि पंजाब ताब सां ऐं इंसानी ज़िंदगियुनि खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। हिते केतिरियूं ई चमड़ी जूं बीमारियूं जेके आहिनि उहे जनम वठी रहियूं आहिनि। न फ़क़ति चमड़ी जूं बीमारियूं बल्कि जेके असांजा फसुल आहिनि उन्हनि जा जेके पन आहिनि उहे सड़ंदा था वञनि। असल में छा हूंदो आहे जेको पन जो खाधे ठाहिण वारो सिस्टम हूंदो आहे उहो सड़ी वेंदो आहे फोटोसाइंथिसिस वारो। उन खां पोइ जेको आहे जीअं असां वटि अंबनि जा बाग़ घणा आहिनि, पोइ जेके असां वटि अंब थियनि था उन्हनि अंबनि में उहे अंब अंदरां सड़ियल हुजनि था ऐं उहे अंदरां बीमार हुजनि था। नतीजो इहो थो थिए त उहो साॻे अघ ते या उहो बहितरीनु पैसो नथो करे ऐं उन खां सवाइ हितां जो जेको माण्हू आहे उन खे खंघि ऐं साह जूं बीमारियूं ऐं चमड़ीअ जूं बीमारियूं केतिरनि ई बीमारियुनि वकोड़े वरितो आहे इन्हनि भठनि जे करे, जिन जी हंज में हींअर मां बीठी आहियां। जेके मुंहिंजी सिंध खे, मुंहिंजे ॻोठ खे, मुंहिंजे इलाइक़े खे, मुंहिंजे मासूम माण्हुनि खे, असांजे बाग़नि खे, असांजे मोरनि खे, असांजे पखियुनि खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। दोस्तो प्लीज़ 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 जेको तव्हां खां पुॼे मुंहिंजी हेल्प कयो। जेतिरी थी सघे मुंहिंजे हिन आवाज़ खे, मुंहिंजी हिन दांह खे, मुंहिंजे हिन ॾुख खे, अहंज खे, सूर खे, हिन इलाइक़े जे माण्हुनि जे लड़कनि खे तव्हां वधि खां वधि शेयर कजो। तव्हां वधि खां वधि हुकूमती इदारनि ताईं या जेके पेजिस आहिनि जेके तमामु जेके एक्टिव माण्हू आहिनि उन्हनि ताईं पहुचायो। जेतिरो तव्हां खां थी सघे तव्हां मुंहिंजी हेल्प कजो। मूं हिमत कई आहे, मां हिननि जे भर में बिही लाइव रखी रही आहियां। जेके डायरेक्टर जनरल आहिनि, डायरेक्टर जनरल ऑफ इन्वायरमेंट आहे या ॿिया जेके बि सिहत खाता आहिनि, मौसमियात खाता जेके बि आहिनि, उन में हीअ जेका पॉल्यूशन आहे, हीअ जेको ज़हर तव्हांखे नज़र अची रहियो आहे, हीअ जेका काराण आहे ऐं हीअ असांजी ज़िंदगियुनि खे कीअं मफ़लूज करे रही आहे, कीअं नुक़सानु पहुचाए रही आहे। ख़ुदा रा उनखे पंहिंजे अखियुनि सां ॾिसो, उनजो नोटिस वठो। मां सिंध जी न्याणी, मां तव्हांजी न्याणी, मां तव्हांजी भेण जेका आहे उहा इन ते तव्हांखे रिक्वेस्ट करे रही आहियां। ख़ुदा रा प्लीज़ असांजी वार कयो। तव्हांखे सिंध जो वास्तो, तव्हांखे वतन जो वास्तो, तव्हांखे हवाउनि जो वास्तो, तव्हांखे मोरनि जो वास्तो। डिप्टी कमिश्नर टरू मोहम्मद खान ऐं डायरेक्टर इन्वायरमेंट हैदराबाद उन्हनि खे मां रिक्वेस्ट थी करियां, प्लीज़ ख़ुदा रा कीअं बि करियो, कुझु बि करियो। हीअ जेके आहिनि इंसानी जानियुनि जा दुश्मन भठा जेके आहिनि उन्हनि खे बंदि करायो। उन्हनि खे बंदि कराइण में असांजी मदद करियो। इहा असां हितां जे ॻोठाणनि जी निमाणी दांह आहे। उमेद तव्हां असांजी हेल्प कंदो। उमेद तव्हां सभु दोस्त, तव्हां मुंहिंजा भाइर, तव्हां जेके उहे भाइर आहियो जिन सां मूं सॻनि भाइरनि जीअं प्यारु कयो आहे। तव्हां सिंध ते हिननि कारनि बादलनि ऐं धारियुनि अफ़गानी माण्हुनि सां जेका असां सां वेदन करे रहिया आहिनि उन्हनि सां विढ़ण जी मूंखे ख़बर आहे। तव्हां में हौसलो बि आहे, तव्हां में सघ बि आहे, तव्हां में जान बि आहे, तव्हां में गिरत बि आहे ऐं तव्हां बाशूर बि आहियो। तव्हांखे रस्तो नथो मिले, तव्हांखे साथ ॾियण वारा माण्हू नथा मिलनि, छो जो असांजी अॻुवाणी कंदड़ ॿई काफ़िलनि खे लुटे वेंदा आहिनि। अॼु तव्हांजी भेण तव्हांखे रिक्वेस्ट थी करियां, हिन मुहिम में मुंहिंजो साथ ॾियो प्लीज़। ख़ुदा रा प्लीज़ कीअं बि करियो, कुझु बि करियो। हिननि भठनि खे असांखे बंदि कराइणो आहे। हिननि लाइ आवाज़ उथारियो। हीअ इंसानी ज़िंदगीअ जा दुश्मन भठा, हीअ मुंहिंजे नंढपण जी यादनि खे मिटाइण आया आहिनि। हीअ हितां जी ज़िंदगियुनि सां खेॾण आया आहिनि। हीअ सिंध जे शफ़ाफ़ आसमाननि खे आसमाननि ते कारे मलण आया आहिनि। तव्हां सभिनी खे दिली तौर ते रिक्वेस्ट आहे त वधि खां वधि हिन वीडियो खे शेयर कजो, माण्हुनि खे मैंशन कजो ऐं मुंहिंजो साथ ॾिजो जेतिरो तव्हां खां थी सघे। तव्हांजी भेण सोरठ। टरू मोहम्मद खान रोड ते इहे भठो आहे। हिन जे भर में अलाए केतिरा ॿिया भठा आहिनि जिन जे सफ़ा हंज में ॿिया बाग़ आहिनि जेके हींअर बंदि आहिनि, छो जो उन्हनि मां उहे सिरूं कढी रहिया आहिनि।
वरी मां उहे पठा बि तव्हांखे ॾेखारींदसि ॿिए हिसे में।